अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सोप सीरियल पंहिंजा वरी जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो, छा थियण वारो आहे। चाकर खान वारनि खे जाबिर वारा थींदा ऐं उन्हनि खे ख़तमु करे छॾींदो। छा जेको आहे जाबिर खे गोली लॻण खां पोइ जाबिर मरी वेंदो या बची वेंदो। छा अकबर खान जेको आहे सिकू खे धोखो ॾेई करे ऐं जेको आहे सिकू खे चाकर खान जे हवाले कंदो। छा चाकर खान सिकू खे मिलण खां पोइ जेको आहे सिकू खे मारे छॾींदो। छा रुंडे वारनि खे चाकर खान माफ़ु करे छॾींदो। छा सामल खान जेको आहे सिकू जे घर वारनि खे ख़तमु करे छॾींदो। इन तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। उन सां गॾु घंटी जे बटन खे क्लिक करे आल ते क्लिक कंदा ताकी हर नोटिफिकेशन ॿाहिरनि ताईं पहुची सघे। उन सां गॾु असांजे वीडियो खे लाइक कंदा। दोस्तों अव्हांजे लाइक करण सां को अव्हांजो बिल सां नथो किरे पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थिए थी। दोस्तों हलूं था ड्रामे जे तरफ़। दोस्तों ड्रामा सोप सीरियल पंहिंजा वरी जे ईंदड़ नई एपिसोड में तमामु घणो मज़ो थियण वारो आहे। दोस्तों अव्हांखे ॾेखारे वेंदो त जाबिर खे जीअं त गोली लॻंदी आहे। जाबिर खे गोली लॻण खां पोइ जाबिर जेको आहे लिकंदो भॼंदो ऐं काफ़ी देरि ताईं जेको आहे ईअं भॼंदो रहंदो ऐं पोइ उनखे क़ासिम जेको आहे इस्पताल खणी वेंदो। लेकिन जाबिर बची वेंदो ऐं जाबिर खे कुझु न थींदो। ईंदड़ एपिसोडनि में अव्हांखे इहो ॾेखारियो वेंदो त चाकर खान जेको आहे आख़िरकार बि जाबिर वारनि खे पकिड़े वेंदो ऐं पकिड़े करे उन्हनि खे क़ैद करे छॾींदो। फ़िलहालु उन्हनि खे ख़तमु न कंदो। ऐं ॿिए तरफ़ दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त अकबर खान कंहिं बि हाल में जेको आहे सिकू खे चाकर खान जे हवाले न कंदुसि ऐं न ई जेको आहे उनखे को धोखो ॾियण जो को इरादो ई आहे। चाकर खान खे कॾहिं बि जेको आहे उहो अकबर खान सिकू खे चाकर खान जे हवाले न कंदो। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त सावल खे ख़बर पइजी वेंदी त सिकू जे घर वारा किथे आहिनि। उन्हनि खे ॻोल्हे वठंदो ऐं पोइ जेको आहे उन्हनि खे जेको आहे गोली हलाईंदो। पर जेको आहे सिकू जो पीउ हरगिज़ बि इन ॻाल्हि खे न मञींदो त असां जेको आहे पंहिंजी धीअ जो रिश्तो हैदर सां करायूं। हैदर छो जो हैदर सां जेको आहे ज़बरदस्ती हैदर जेको आहे उनजी भेण सां शादी सिकू जी भेण सां शादी करणु पियो चाहे पर पर जेको आहे सिकू जे पीउ उनखे जेको आहे मेड़ विझंदो ऐं न पोइ जेको आहे उन सां शादी करण खां जेको आहे उनजी छोकिरी जेको आहे राज़ी थी वेंदी। छो जो सावल जेको आहे सिकू जे पीउ ते सिधो जेको आहे गोली कयो उन बंदूक कयो इन जे करे उहो जेको आहे शादीअ लाइ राज़ी थी वेंदी। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त हैदर बि इन ड्रामे मां हाणे वञण वारो आहे। छो जो हैदर उमिरि ते वियो आहे। कुझु एपिसोडनि खां पोइ तव्हांखे ॾेखारे वेंदो त हैदर इन ड्रामे मां हलियो वेंदो।